बकरी कंदी त 10,000 रिढ करे ते 20,000। अच्छा अॼु बकरी जो फ़र्क़ु खणी रहां त कुल कंदो आहे 5,000 रिढ जो फ़र्क़ु खणी रहां 10 ॾींहंनि जो त कंदो आहे 18 17। जंग में विया हुजो को भला भला बकरी या रेड का खाई वई हुजे या खणी वई हुजे? कुतो जेको उहो छितो हुयो कंधे मथे करे चा करे माना को फ़र्क़ु खणी वियो को दोस्त घुरंदा रहंदा हुन त पंहिंजे हिसाब सां हूंदा। जंग में हा झंग में मानी टिकी हर्षी पंहिंजी पाण। कौम दोस्तों केड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुल ठीक होंदा। मां तांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। दोस्तों अॼु तव्हां मूंखे काफ़ी ॾिठो हूंदो कंहिं वॾनि माण्हुनि सां इंटरव्यू वठंदे ज़ाहिर वॾा हुजनि नंढा हुजनि पर मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे त मां इंटरव्यूज़ वठंदो आहियां। अॼु मूंसां हिकिड़ो गॾु आहे बकरार। सो बकरियूं चारींदे चारींदे हिनखे चयो मां तोखां इंटरव्यू वठंदुसि। सो बकरियुनि जे हवाले सां इहो बि हिकिड़ो वॾो कारोबार आहे। सो अधे खां पुछंदासीं त बकरियूं हिन वटि घणियूं आहिनि, कॾहिं खां बकरियूं चारे थो, हिन जो नालो छा आहे, किथां जो आहे, सभु मालूमात ॿुधाईंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाल भला न साईं? सिराइकी ॻाल्हायूं सिंधी तूं सिंधी सिंधी ॻाल्हाईंदा। सही। अच्छा तव्हां पंहिंजो नालो ॿुधाए पहिरियों। मुंहिंजो नालो साजिद। साजिद आहियो जी। अच्छा साजिद तूं मूंखे इहो ॿुधाइजांइ त तो वटि बकरियूं घणियूं आहिनि ऐं तूं कॾहिं खां बकरियूं चारे थो ऐं बकरियूं थी रिढूं थी या सॼी मालूमात ॾे। बकरियूं बि आहिनि रिढूं बि आहिनि। अच्छा घणियूं बकरियूं थी? 25 दाणा आहिनि। 25 दाणा। हा अच्छा साईं। तूं पाण केरु थींदो आहे? मां पाण सां रखणा। किथे वेठो आहे? खानगढ़ साइड। अच्छा खानगढ़ खां हिते बकरियूं चारण जे लाइ हा साईं। जू काने छा सर मां तव्हांखे दोस्तो ॿुधाईंदो हलां त हे खानगढ़ बकरियूं चारींदो। हाणे खानगढ़ ऐं जरवार जो जेको फ़ासिलो आहे उहो तक़रीबन 15 किलोमीटर आहे मुंहिंजे हिसाब सां। ईअं थींदो न? 15 किलोमीटर आहे। पर तव्हां हिते पोइ हाणे रहंदा हो, पोइ हाणे त राति बि थियण वारी आहे, पोइ वरी खानगढ़ वापसि वेंदा हो? न हिते हूंदा आहियूं। काथे हिते? बोज़ार में। हिते बोज़ार। अच्छा हा सही। रिढूं माना तव्हां चयो बकरियूं 25 आहिनि। हा पंज पंजूं आहिनि या तव्हां पंज माना पंज। कुझु वरी पैसनि ते बि चारींदा न आहियो? न न पंज पंज। अच्छा रिढुनि में कहिड़ो फ़ाइदो रिढुनि में या बकरियुनि में आहे? फ़ाइदो साईं अॼुकल्ह रिढ में आहे। अच्छा रिढ जो माना जो रिढ छा रेट आहे हिन वक़्तु तव्हांजे हिसाब सां? बकरी कंदी त 10,000 रिढ करे ते 20,000। अच्छा इहो हिसाब आहे। बकरी माना 10,000 बकरी ईअं चओ हा था या वाकई में 10,000? न अहिड़े हिसाब सां हिसाब सही। अॼु त ना बकरी कंदी 40,000 रिढ माना कंदी त एतिरो हिसाब आहे मथे। सही। अॼु बकरी जो फ़र्क़ु खणी रहां त कुल कंदो आहे 5,000 रिढ जो फ़र्क़ु खणी रहां 10 ॾींहंनि जो त कंदो आहे 18 17 18 17 10 ॾींहंनि जो फ़र्क़ु। सही। बकरी जो खणी रहां फ़र्क़ु थोरो महीने जो न उहो 5-6,000 खां वधंदो ई न आहे मथे। अच्छा जी जी। रिढ में एतिरो फ़र्क़ु आहे सम्झे। सही। अच्छा हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो त बकरियूं तव्हां चारण लाइ किथे किथे विया हो? हाणे त जरवार जे इलाइक़े में हिते उसे पासे में आयो। उहे तव्हां किथे किथे विया हो पहिरियों जेको चारण जे लाइ? जीअं हाणे यारोलुंड साइड हेॾे थर वारो इलाइक़ो आहे, हुते कॾहिं तव्हां विया हो? साईं सरदारगढ़ ठिकराटो मुबारकपुर चूंडको सालापट हा मियां कुंडो जलाल ॻोठ। वाह साईं वाह। पोइ भला तव्हां इहो ॿुधायो तव्हां बकरियूं घटि आहिनि तव्हां इहो मार वॾो वॾो कयो था इहो भला छो? तव्हां बकरियूं वधीक धारो न साईं गाह कान्हे छा कयूं वतां रुलदा माल जे हिसाब सां। अच्छा माल को साहब जहान न आहे। अच्छा तव्हां ख़बर आहे घर वेठे बि माना कुझु न थींदो। बिल्कुलु सही तव्हांजो कारोबार आहे। माल सां खाइण पीअण माल ॾे हर शइ माल ॾे। अच्छा हिन माल में हर शइ की दिया धारी भी है कुछ। अच्छा 5-6-7 जरे ज़मीन भी माल मुकी दी थे। वाह साईं वाह ज़बरदस्त यार तमामु बहितरीन। ऐं तव्हां इहो मूंखे ॿुधाइजो त तव्हां जेको आहे न घणा भाइर आहियो ऐं तव्हांजो वालिद साहब छा कंदो आहे? वालिद साहब भी हिते माल सां गॾु आहे? हा हाणे वियो आहे। अच्छा ऐं माना तव्हां घणा भाइर घणा पाण? 4 ॿिया छा कंदा आहिनि? ॿिया मजूरी हा मजूरी मड़ी कंदा आहिनि राखी पोखी कंदा आहिनि बसि ईअं। अच्छा सही सही। हाणे तूं मूंखे इहो ॿुधाइजांइ त जीअं तो चयो त साले पट ऐं इहो सॼो मुल्क सो तव्हांखे हे जरवार असांजो इलाइक़ो कीअं लॻो? जीअं तूं साले पट ऐं ॿिया इलाइक़ा बि घुमी आयो आहे कहिड़ो इलाइक़ो तव्हांखे घणो पसंदि आयो? इलाइक़ो सॼो पसंदि इलाइक़ो कीअं न जिते माल जूं असांखे उहो इलाइक़ो पसंदि ईंदो। अच्छा जेसि तक जू आहे त असांखे इलाइक़ो हितो गाह खोटो वरी अॻिना। अच्छा हा न हिकिड़े इलाइक़े में तव्हां घणो वक़्तु रहंदा आहियो? घणा ॾींहं रहंदा आहियो उनखां पोइ वरी चेंज कंदा आहियो? असां ईअं रहंदा आहियूं साईं किथे रहंदा आहियूं महीनो किथे रहंदा आहियूं 15 ॾींहं किथे 2 महीना जिथे माना गाह हूंदो अहिड़े हिसाब सां। अच्छा हा गाह माना गुज़ारो झंग में नथियो त पोइ माना मुल वरंदा आहियूं। अच्छा हा साईं। ईअं कॾहिं थियो जो झंग में विया हुजो को भला बकरी या रेड का खाई वई हुजे या खणी वई हुजे? न न साईं अहिड़ी काई कान्हे। अच्छा
हाँ भाई नुकसान करें तो ईअं कुतो बुतो को रात जो ईअं माना जाए बाक़ी आराम खे नुकसान न ॾिजो। माना ईअं लॻे थो त अॼुकल्ह झंगा बि न आहिनि उहे जेके भलायूं या अहिड़ियूं शयूं थींदियूं पहिरें वक़्त में उहे माना तव्हां करे माना अहिड़ो को माहौल न थी न न न अहिड़ो न थिए। अच्छा अच्छा को अहिड़ो वाक़ियो ॿुधायो जेको माना तव्हांजी ज़िंदगी में थियो हुजे तव्हां ॿकरियूं चाराईंदे त बाबा हे वाक़ियो यार मशहूरु वाक़ियो आहे हे वाक़िया मूंसां पेश थिया हुआ। ईअं त हिकिड़ो कुतो जेको उहो छितो हुयो। अच्छा हा असांजा माना सुते माना जागदा बि हुआसीं कई दफ़ा माना खारे की कंध मथे करे चकरे माना को फर खणी वियो अच्छा ॿ फर खणी वियो साईं कुते जा हिनखे खयूंसीं बंदूका वेठा अथव न सरदारगढ़ सरदारगढ़ अच्छा सरदारगढ़ ते कुते जो माना असां को माना पेर न लभे सही कुतो जो मां हिकिड़ो हमरा वठी आयो त थर जो त साईं असांखे पहिरो ॾेई ॾियो कुतो जो हलो मां लई ॼांव थो। अच्छा उहो पहिरियों जो कुतो खईं खईं दड़े को लथो आहे वञी हिकिड़ो ॿूटो अच्छा उहो त ॿूटे ते खाधो अथव घेटे खे अच्छा फरन खे खाधो त वियासीं अॻिना त फिलाणी जॻह ते कुतो सुतो पियो आहे सही सुतो पियो आहे जीअं बंदूक आहे त कुते खे लॻी वई त पोइ ॼंग में अच्छा ॼंग में त कुतो थी पियो मंडो मंडो उते हुनखे बठ सां मारे छॾियो। अच्छा 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 माना इहो वाक़िया बि अहिड़ा वाक़िया बि तव्हांजी ज़िंदगी में थींदा रहंदा आहिनि। घणनि जा खणी उते फर अच्छा उते घणनि माण्हुनि जा फर खणी वियो माना सही हाणे जी जी रोलू कुतो माना कंहिं धारियल ॿारियल न हो। सही हाणे तूं मूंखे इहो ॿुधाइजांइ त तव्हां माल जेको आहे हाणे चारे चारे पोइ छा तव्हां पंहिंजे ओसे पासे में ॻोठ जेके आहिनि उते माल खे वञी राहींदा आहियो या बसि झंग में उते तव्हां बि उते त माल बि उते साईं किथे जा दोस्ती हूंदी आहे त पोइ अहिड़े हिसाब सां दोस्त घुरंदा रहंदा न त पंहिंजो पंहिंजे हिसाब सां हूंदा आहियूं। झंग में हा झंग में मानी टिकी अरसी पंहिंजी पाण कयूं। अच्छा अच्छा हा सही तमामु बहितरीनु दोस्त बकरार असां सां गॾु हुयो ऐं बकरार खां इंटरव्यू वरितोसीं ॿकरियूं ऐं रिढूं भाउ चारींदो आहे काफ़ी दोस्त इहो बि पुछंदा हूंदा त यार तव्हां सुठनि सुठनि माण्हुनि खां इंटरव्यू वठंदा आहियो पर अॼु बकरार खां इंटरव्यू वरितोसीं ॾाढी ख़ुशी थी ऐं बकरार गॾु असां सां गॾु वेठो हुयो सो हाणे तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदा इनशा वरी कंहिं ॿिए इंटरव्यू सां गॾु तव्हां सां पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार गॾु हूंदो पंहिंजे दोस्त खे ॾींदा इजाज़त अलाह हाफ़िज़ ख़ुशि हुजो।